शुक्रगुज़ार आहियां धरती टीवी चैनल जो जेको ॾोराई इलाइक़े में हिते पहुतो आहे कठिन सफ़र 2 कलाक जो करे पहुतण ख़ासि करे अछड़ोथर जे जेको रिपोर्टिंग जे लाइ अॼु हिते असां अछड़ोथर जे लहरकोई में मौजूदु आहियूं जिते मूंखे जॾहिं ॿारड़ा ॾिठमि ॿारनि खां मां पुछा कयमि त बाबा छा तव्हां पढ़ंदा त ॿारनि चयो बाबा पढ़ूं त था पर पढ़ूं छा ऐं पढ़ाईंदो केरु असांखे यानी इन ॿारनि खे इहा उमेद ई न आहे त हिते को उस्तादु ईंदो या हिते को स्कूल ठहंदो या हिते असां केरु पढ़ाईंदो त अछड़ोथर जो हिते जो रहाकू जेको आहे अरबाब राॼड़ ऐं उनखे सलाम पेश कयां थो जंहिं हिते पहिरियां मदरसो क़ाइमु कयो आहे हाणे स्कूल जी तरफ़ कदम वधायो आहे उन क़दम सां गॾु जेको अछड़ोथरदबी फॉरम जन सहकार कयो आहे उनजे चेयरमैन सावण राजड़ जो मां थोराईंदो आहियां जंहिं ॾोॾे क़दम जो साथ ॾिनो आहे ऐं असां खिप्रो जे तरफ़ां तव्हां कई आया आहियूं इंशाअल्लाह असांजो बि हाणे साथ रहंदो जेका बि असांजी कोशिशि रहंदी इन गुलाब जे गुल जहिड़नि ॿारनि जो इंशाअल्लाह मुस्तक़बिल जे लाइ हाणे असां इन स्कूल जो साथ ॾींदासीं ऐं ॿियनि दोस्तनि खे बि आउं अपील कंदुसि त वधि खां वधि अचो ऐं अछड़ोथर में जेको पंहिंजी मदद पाण त स्कूल जो अॼु इफ़्तिताह थियो आहे इन स्कूल जो साथ ॾियो इन में फर्नीचर निसाबी किताब ऐं ॿियूं बि जेके एक्टिविटी जूं शयूं जेके तव्हां खां जेका मदद पुॼी सघे तव्हां अगरि कैश ग्रांट अगरि करणु चाहियो था त उहा बि तव्हां करे सघो था तव्हां वधि खां वधि हिननि माण्हुनि जी मदद करियो अछड़ोथर जी मालिकी करियो हिननि ॿारनि जी मालिकी करियो ऐं तमामु महिरबानी।